असलम की गिरफ्तारी में सियासी मुदाखलत भी थी सके थी। आफ्ताब हिन वक्त किथे आहे? तव्हां जो मकसद हिन महल ताईं मुकम्मल न आहे थियो। रिश्तन के बार बार ठुकराए सॼी धरती जो चक्कर कटे रहा आहियो। रोज रोज डिपार्टमेंट ठहंदा पिया वञनि, मंशियात जो कारोबार बंद नाहे थियो। आफ्ताब जी का ख़बर पए तो मुझे जरूर ॿुधाइजो। कॾहिं बि न, जेसिताईं SHO राशिद जहिड़ा ऑफिसर मौजूद आहिनि। पुलिस हर मज़लूम सां गॾु आहे। खबरदार, तंबाकू नौशी सेहत ला हानिकार है। ये दिल जी बीमारिन ऐं कैंसर जो सबब बणिजे थो। वज़ारत सेहत अज ॾींहं ताईं अहिड़ो इंसान पैदा ई नाहे थियो जो शहबाज खान सां ॻाल्हाए सघे। उजामण खां पहिरीं ज़रूर भड़कियूं खाईंदो आहे। मूंखे ॿुधाए न त खल लाहे छॾींदुसि। अञा कहिड़ियूं खलूं लाहींदा? असांजी नस्ल साही मस खणंदी आहे त हुन जे हथनि में कलम खां पहिरीं हथियार ई मंशात अची वेंदी आहे। रुश्वत ग़रीब सां ज़ुल्म ॾाढ बर्दाश्त न कंदसि। सज़ा जेल मुजरिम, इन खां अलावा ॿियो कुझु अचे थो तव्हांखे? साबला चाहे पंहिंजो बंदोबस्त कर जल्दी। इस गुलाबी अख शर्मीली केडी आहे चाल सुरीली। इस गुलाबी अख शर्मीली केडी आहे चाल सुरीली। साम्हूं ईंदो थे पथरी। अल्लाह साईं हर हंध मौजूद आहे। ये हवा, पानी, जमीन, आसमान। तू एतिरियूं नेमतूं अता कंदड़ खालिक जी मखलूक जी रगुन में ज़हर भरे रहियो आहीं। पुलिस फोर्स जो मान रखण जे लाइ तव्हां के नौकरी खां बरतरफ़ तो कयो वञे।